जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा कुझु घरेलू नुस्खा। अॼु मां तव्हांजे लाइ सिंधी तुलसी माता जी आरती खणी आई आहियां, जेका कि असां कतीअ जे महीने में ॻाईंदा आहियूं, छाकाणि त कारकतनि जो महीनो हली रहियो आहे ऐं कारकतनि जी कथाऊं मां तव्हां सां गॾु पहिरीं शेयर करे चुकी आहियां। अॼु मां तव्हांखे कृष्ण कन्हैया लाल जी जेकी प्यारी तुलसी माता थींदी आहे, उनजी असां सिंधीअ में आरती कीअं ॻाईंदा आहियूं उहो मां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। आरती त मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधाए चुकी आहियां, लेकिन अॼु पाण अची विया आहियूं दरबार जे अंदरि ऐं दरबार में कीअं आरती थींदी आहे। हीअ आहे जोधपुर जी दरबार, साईं संत घनश्याम भगत जी दरबार आहे, जेकी कि हाउसिंग बोर्ड जी पहिरीं पुलिया ते ठहियल आहे। उन में तुलसी माता जी कहिड़ी न सुहिणी आरती ॻाइजे पई, उहा मां अॼु तव्हां सां गॾु शेयर कंदसि। लेकिन उन खां पहिरीं मां तव्हांखे असांजी सुंदर जेकी दरबार आहे उन जो दृश्य ॾेखारे थी छॾांव। हीअ आहे असांजे संत घनश्याम भगत जी तस्वीर ऐं हीअ आहिनि असांजी गुरु नानक शाह, बाबा नानक शाह। ऐं हिते असांजी बाबा रामदेव जी तस्वीर लॻल आहे। त कहिड़ो सुहिणो असांजो दरबार जो मां तव्हांखे दृश्य जो सीन पई ॾेखारांव। त हीअ सभु तव्हां ॾिसो ऐं तव्हां बि हिन दरबार में जॾहिं बि जोधपुर अचो त जोधपुर में हिन दरबार में ज़रूरु वञिजो दर्शन करण लाइ। असांजी गुरु नानक साहिब जी दरबार सिंधियुनि जी दरबार ठहियल आहे। हीअ हिते अखंड जोत जगी रही आहे। कारकतनि जो महीनो पियो हले त अखंड जोत जगे पई असांजे दरबार में। हिते असांजो गुरु ग्रंथ साहिब रखियल आहे। त हलो पाण हाणे आरती था कयूं ऐं संगत बि अची चुकी आहे ऐं हिते तुलसी माता बि रखियल आहे। त असां ॾिसूं था त असां सिंधी सभई गॾिजी करे कीअं तुलसी माता जी आरती था कयूं हिन दरबार
की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। वरी मिलंदासीं हिकिड़े नए सिंधी वीडियो सां गॾु। तेसिताईं सभिनि खे जय झूलेलाल।